नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। अव्हांखे भेरिया सिटी में ख़बर ॾींदा आहियूं त सखर बोर्ड तहत हलंदड़ इंटरमीडिएट जे इम्तिहान दौरान 12 क्लास अंग्रेजी जे पेपर में शागिर्दनि खां मोबाइल फोन फुरण तां एक्सटर्नल सईद मेहदी शाह शागिर्दनि जे विच में छिकतां थियण बैदि शागिर्द ऐं शागिर्दनि पारां पेपर जो बाइकाट करे इम्तिहान सेंटर ॿाहिरि निकिरी आया। इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई, जॾहिं 4 शागिर्दनि जी जवाबी कापी फुरे हिकु शागिर्द खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे, जेको ॻाल्हियूं थियण खां पोइ गिरफ़्तार थियल शागिर्द छॾियो वियो। उन मौक़े शागिर्दनि ॿुधायो त इंतज़ामिया वटि असां पंहिंजा मोबाइल फोन जमा कराया आहिनि, पर उन बावजूद असां पेपर ॾेई रहिया हुआसीं त एक्सटर्नल सईद मेहदी शाह बार बार अची असांखे बीहारे तलाशी वठे पियो। लिखियल मवाद हुए पियो त पढ़ी ॿुधायो, असांखे बिला जवाब परेशान कयो पियो वञे। जॾहिं त एक्सटर्नल सईद मेहदी शाह स्कूल जे प्रिंसिपल अब्दुल फताह ओजण ॿुधायो त असांखे सखर बोर्ड खां जेके हुकुम मिलिया आहिनि उन्हनि तहत कानून ते अमल कंदे शागिर्दनि खे कापी करण खां रोकियो त शागिर्दनि पेपर जो बाइकाट करे बिलाकनि मां ॿाहिरि निकिरी आया। जॾहिं छिकतां वधी वञण खां पोइ वधीक पुलिस नफ़री घुराई वई, जॾहिं डीएसपी अब्दुल समी वेसर पिणु मौके ते पहुची वियो। इंतज़ामिया ऐं शागिर्दनि विच में ॻाल्हियूं थियण खां पोइ छिकतां ख़तमु करे शागिर्दनि खे बिलाकनि में विहारे 1.5 कलाक देरि खां पोइ पेपर जो अमल शुरू करायो वियो। एक्सटर्नल सईद मेहदी शाह ॿुधायो 4 शागिर्दनि खे कापी केस कयो वियो आहे, 2 मोबाइल फोन पिणु हथ कया विया आहिनि। अहिड़े इतला मिलण खां पोइ असिस्टेंट कमिश्नर भरिया अब्दुल भयो पिणु पहुची प्रिंसिपल अब्दुल फताह, एक्सटर्नल सईद मेहदी शाह, डीएसपी अब्दुल समी वेसर, एसएचओ नादर अली भट्टी सां गॾु बिलाकनि जो दौरो करे इंतज़ामिया जो जाइज़ो वरितो। अहिड़ो इतला मिलण खां पोइ इंतज़ामिया हरकत में आई। एडिशनल डिप्टी कमिश्नर फयाज़ राव जो ॿिया इम्तिहान सेंटर ते पहुता। इन सिलसिले में फयाज़ राव जो ॿुधायो त स्कूल एनजीओ हवाले थियल आहे। एक्सटर्नल बिलाकनि मां मोबाइल शागिर्दनि खां वरिता, शागिर्द बाइकाट कयो, पेपर ॿीहर शुरू करायो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब